अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। गुल प्लाज़ा में रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन अॼु 6 ॾींहं बि जारी। इमारत जे किरियल हिसे जे मलबे हेठां वधीक लाश मिलण जो इम्कान। गुल प्लाज़ा जे चौतरफ़ पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर। रुॻो गुम थियल माण्हुनि जे वारसनि ऐं लाॻापियल अमलदारनि खे अंदरि अचण जी इजाज़त। डीसी ॾखण जावेद नबी खोसो जो चवणु आहे त गुल प्लाज़ा साने में 55 खां 60 माण्हुनि जा लाश मिलिया आहिनि। 14 ॼणनि जी सुञाणप थी आहे। 8 जी सुञाणप DNA ज़रिए कई वई आहे। 48 लाशनि जो पोस्टमार्टम मुकमल कयो वियो आहे। 86 ॼणा अञा लापता आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे डीसी ॾखण वधीक चयो आहे त रेस्क्यू ऑपरेशन ख़तमु थियण बाबति टाइम फ्रेम नथो ॾेई सघिजे। पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे पई। बाहि लॻण जो कारण मालूम कयो पियो वञे। MQM जी लाशनि ते सियासत। कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं MQM अॻवान मुस्तफ़ा कमाल चयो आहे त PP हुकूमत कराची में रहंदड़ माण्हुनि जी नस्लकशी करे पई। रियासत असांखे कहिड़नि माण्हुनि जे हवाले करे छॾियो आहे। केसीं ताईं रत ॾींदासीं, केतिरा हादसा बर्दाश्त कंदासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल वधीक चयो आहे त बसि घणो थियो, कराची खे वफ़ाक़ जो हिसो बणाए वञे। आइन तहत ईअं करे सघिजे थो। वफ़ाक़ मुदाख़लत करे। कराची हाणे अहिड़ी एडमिनिस्ट्रेशन वटि न रहणु घुरिजे। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त इत्तफ़ाक़ राय सां 18वीं तरमीम में बहितरी आणे सघिजे थी। 18वीं तरमीम बाबति असांजो मौक़िफ़ आहे त उन ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त ख्वाजा आसिफ़ असेंबली में ज़ाती राय ॾिनी। नवीद कमर पंहिंजो दलील ॾिनो। उन जी ॻाल्हि वज़न रखे थी। गुल प्लाज़ा में इज़ाफ़ी फ्लोर्स जी मंज़ूरी कंहिं ऐं कॾहिं ॾिनी, इंसाफ़ थियणु घुरिजे। गवर्नर KPK फैसल करीम कुंडी चयो आहे त गुल प्लाज़ा वाक़ियो अफ़सोसनाक आहे। उन ते सियासत न करणु घुरिजे। सिंध हुकूमत वाज़े करे चुकी आहे त वाक़िए ते GIT जोड़ी वेंदी। सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदड़ पाण ॿुधाइनि त उन्हनि छा कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त वफ़ाक़ असांजे सूबे सां ज़्यादती बंदि करे सूबनि में वेठनि बदिरां आसानियूं पैदा कयूं वञनि। अटे जे मामले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। रावलपिंडी जे 163 वॾियुनि इमारतुनि मां सिर्फ़ हिकु महफ़ूज़ हुजण जो इंकशाफ। 151 इमारतुनि में फायर सेफ्टी औज़ार, हंगामी रस्ता ऐं दूंहों कढण जो निज़ाम नाहे। इंतिज़ामिया पारां सिर्फ़ होटल जी हिकु इमारत खे महफ़ूज़ करार ॾिनो पियो। फायर सेफ्टी मैकेनिज़म न हुजण ते कमर्शियल इमारतुनि जे मालिकनि खे नोटिस जारी। इंतिज़ामिया जो चवणु आहे त 28 फ़रवरी बैदि फायर सेफ्टी सिस्टम खां महरूम इमारतुनि खे सील कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। दादू, बान सैदाबाद, सेवण, नौशेरो फेरोज़ ऐं मोरे में वसकारो। कंडियारो, जोही, शाहपुर जानिया, मोहब्बतेरो, पडीदन, तोड़, कुबो सईद खान, फारिस ॾिनो माछी, मशाइक ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में बि अॼु वसकारे जी अॻ थी। थधि जी लहर में इज़ाफ़ो। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी।